कराची जे इलाइक़े मंगो पीर रोड तां दहशतगर्द गिरफ्तार अमेरिकी साख्त जो दस्ती बमहद CDD तर्जमान मौसूब गिरफ्तार जवाबदार यूसुफ खान उर्फ गुल यूसुफ जो तालुक कलदम TTP जे अजमतुल्ला ग्रुप सां आहे। जवाबदार ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दी जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हुजण जो इंकशाफ कयो आहे। लाहौर में एयरफोर्स जे पासिंग आउट परेड वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ख़ास तौर शरीक। मरियम नवाज़ एयरफोर्स जे पासिंग आउट परेड जो माइनो कयो। तकरीब में पंजाब जो IG ऐं चीफ सेक्रेटरी जी पिण शिरकत। सेनेटर फैसल वावडा के जजिस खिलाफ प्रेस कॉन्फ्रेंस ते नोटिस जी ॿुधणी अॼु सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। सरबराही चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां कंदो। जस्टिस इरफान सादत ऐं जस्टिस नईम अख्तर बेंच जो हिसो हूंदा। गुज़िरियल ॾींहुं फैसल वावडा पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो हो त हर इंटेलिजेंस इदारे जो नालो खंयो पियो वञे। हाणे बोतानबाज़ी सां कमु न हलंदो। हाणे कंहिं पटको लाथो त उन जे पटके खे फुटबॉल बणाईंदासीं।